नवरात्रि जूं तव्हां सभिनी खे जाम जाम वाधायूं। दोस्तों, छा तव्हांखे ख़बर आहे असां नवरात्रि छो मल्हाईंदा आहियूं, हिन जे पोयां इतिहास छा आहे? नवरात्रि जो त्योहार बुराई जे मथां सुठाई जी जीत जो प्रतीक आहे। जाम पहिरियों महिषासुर नाले जो हिकिड़ो राक्षस हो। वो जाम बलशाली हो। कठिन तपस्या करण खां पोइ हुन ब्रह्म देवता खे खुश कयो ऐं वरदान वरितो त हुननि खे कोई मारे न सके, कोई हराए न सके। वरदान मिलण खां पोइ महिषासुर ने धरती ते प्रलय मचाए छॾियो। उनखे जाम पंहिंजी शक्तिअ जे मथां घमंड हो कि हुननि खे हाणे कोई मारे नथो सघे, कोई रोके नथो सघे, न ब्रह्मा न विष्णु ऐं न महेश। तॾहिं सभिनी देवताओं मिली हिकिड़ो रस्तो कढियो त हिनखे हिकिड़ी स्त्री ई मारे थी सघे, हराए थी सघे। तॾहिं हिकिड़ी बलशाली ऐं शक्तिशाली स्त्री खे मोकिलियो वियो जंहिंजो नालो दुर्गा हो। मां दुर्गा खे सभिनी देवताओं मिली पंहिंजा पंहिंजा अस्त्र ॾिनऊं। श्री शिव भगवान, ब्रह्मदेव, विष्णु भगवान सभिनी पंहिंजा पंहिंजा अस्त्र हिकु अलौकिक शक्तिअ सां गॾु मां दुर्गा खे ॾिनऊं। तीअं ई मां दुर्गा खे उन्हनि ॿिनि हथनि सां न बल्कि 18 हथनि सां गॾु अलॻि अलॻि शस्त्रनि सां गॾु शेर जी सवारीअ ते सवार मोकिलियऊं। जी हाँ दोस्तों, इहो ई कारण आहे जो असांजे दिलो दिमाग़ में जेकी मां दुर्गा जी छवि आहे उहा शेर जी सवारीअ ते सवार 18 हथनि सां गॾु अलॻि अलॻि शस्त्रनि में हिकु शक्तिअ जो रूप आहे। मां दुर्गा जो महिषासुर सां युद्ध 9 ॾींहं हलियो ऐं 10 ॾींहं ते उन्हनि महिषासुर खे मारे जीत हासिल कई। तॾहिं 10 ॾींहं खे असां विजयदशमी जे नाले सां मल्हाईंदा आहियूं ऐं 9 ॾींहं जेके युद्ध हलियो उनखे असां नवरात्रि चवंदा आहियूं। दोस्तों, असांजो इतिहास इहो बि ॿुधाईंदो आहे कि जाम पहिरियों हिन ई ॾींहं ते श्री राम भॻवान ने 10 मुंहं वारे रावण जो वध करे मां सीता खे पाण सां गॾु वठी आया ऐं तॾहिं ई असां हिन ॾींहं खे दशहरो बि चवंदा आहियूं। इहे त थियूं पौराणिक ॻाल्हियूं। अचो त ॾिसूं असां सिंधी दशहरे ते छा कंदा आहियूं। सिंधी दशहरे खे जाम शुभ मञींदा आहिनि। घणा ई सिंधी दशहरे ते पंहिंजे घरनि जी नई जॻहियुनि जूं पूजा कराईंदा आहिनि, औज़ारनि जी पूजा कंदा आहिनि। घणनि में इहो बि रिवाज हूंदो आहे कि ॿारनि जो मुन्नण दशहरे ॾींहुं लाराईंदा आहिनि। त घणनि में इहो रिवाज हूंदो आहे त उहो पंहिंजे ॿारनि जूं सुके मेवे जूं कंडियूं ठाराईंदा आहिनि ऐं दशहरे ॾींहुं न्याणियुनि खां छिनाईंदा आहिनि। तंहिंखां पोइ हुननि जो मुन्नण लाराईंदा आहिनि। सभिनी जा पंहिंजा पंहिंजा रीति ऐं रिवाज आहिनि। पर आख़िर में मां इहो ई चवंदसि दोस्तों, असांजा वॾा जेके बि रीति रिवाज मल्हाईंदा हुआ उन्हनि जे पोयां हिकिड़ो साइंटिफिक या हिस्टोरिक सबबु आहे। अचो त हिननि सभिनी रीति रिवाजनि जो आदर कयूं। तव्हां सभिनी खे दशहरे जूं, विजयदशमी जूं जाम जाम वाधायूं। ऐं हा, हिकु ॻाल्हि त मां चवण ई विसरी वियसि, अॼु नवरात्रि जो ॿियो ॾींहुं आहे। अॼु देवी ब्रह्मचारी जी पूजा कबी आहे। अॼु जे ॾींहुं पीला कपिड़ा पाइण शुभ मञींदा आहिनि। त दोस्तों, छा सम्झो तव्हां? कलर थीम असांजे ज़माने खां न आई आहे, इहे त सदियुनि खां हलंदी आई आहे, देवी देवताउं जे समय खां। पर हा, जीअं त मां चयो, उनजो बि हिकिड़ो इतिहास आहे। जय झूलेलाल।